नुशर फ़िरोज़ कलेक्टिव पाकिस्तान पारां पीस एंड एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां महराण फुटबॉल क्लब में एक तारीख़ी बैनुल मज़ाहिब बिरादरी जो फुटबॉल मैच मुनक़द कयो वियो, जंहिंमें गैर मुस्लिम ऐं मुस्लिम बिरादरी जे लॻभॻि 40 नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि हिस्सो वरितो। मैच खां अॻु शिरकत कंदड़ हिक दायरे में वेठा ऐं बिरादरी में विरहासत, नफ़रत अंगेज़ तक़रीर ऐं ॻाल्हि ॿोल जी खोट जहिड़नि मौज़ूअनि ते खुलियल तौर ते बहस कयो, जॾहिं त केतिरनि ई नौजवान इम्तियाज़ सलूक जूं ज़ाती कहाणियूं पिणु शेयर कयूं। इन मौक़े ते कलेक्टिव पाकिस्तान जे बानी सुमेर अली ख़ान चयो त हक़ीक़ी अमन जी बुनियाद ॻाल्हि ॿोल, रहम ऐं बाहमी सम्झ आहे। जॾहिं त नौजवान अॻवाणी कनि था त उहे नफ़रत खे उम्मीद सां तब्दील कनि था, जॾहिं त मक़ामी नौजवान अॻवान पिणु मुबसर तौरु मौजूदु हुआ जिन हिन क़दम जी मुकमल हिमायत कई। ॿिए पासे महराण फुटबॉल क्लब जे बानी मदीहा चयो त हीउ मैच सिर्फ़ु हिकु रांदि न हुई पर नौजवाननि जे अॻवाणीअ में इतिहाद, एहतराम ऐं अमन जी अलामत हुई। शिरकत कंदड़नि नफ़रत अंगेज़ तक़रीर खां पासो करण जो वाइदो कयो, चाहे उहे ऑनलाइन हुजे या ऑफलाइन, पर पंहिंजी बिरादरी में एहतराम वारी ॻाल्हि ॿोल खे फ़रोग़ ॾियण जो वचन वरिचायो। मैच जे आख़िर में कंहिंखे बि फ़ातिह करार न ॾिनो वियो त जीअं पैगाम आलमगीर हुजे। अमन लाइ गोल करियो, हमदर्दीअ सां रांदि कयो ऐं दिलियूं खटियो ऐं महिरबान थियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।